बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम ब्यूरो टाइम खणी अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। असां हिन वक़्तु प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर जेकबाबाद जे बल्दियाती इदारनि मुतालिक़ करे रहिया आहियूं। उन हवाले सां जेकबाबाद अंदरि 44 यूनियन काउंसिल आहिनि, 2 म्यूनिसिपल कमेटी ऐं 3 टाउन कमेटीज़ आहिनि, जंहिंजा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ बजट्स ईंदा रहिया आहिनि ऐं कॾहिं उहे बजट वधिया आहिनि, कॾहिं घटिया आहिनि, कॾहिं डिलीवर थियो आहे, कॾहिं डिलीवर न कयो आहे। ऐं के पहिरियों दफ़ो उन्हनि यूनियन काउंसिलनि ते या म्यूनिसिपल कमेटी ते या टाउन कमेटी ते पहिरियों दफ़ो चेयरमैन थिया, के ॿ दफ़ा ॿीहर उते चेयरमैन थिया। डिलीवर केतिरो कयूं ऐं हाणे वरी ॿीहर सिंध सरकार रेडी हुई ऐं उनखां पोइ इलेक्शन कमीशन शेड्यूल जारी करे छॾियो त बल्दियाती चूंडूं करायूं वञनि त जीअं माण्हुनि खे बुनियादी सहूलियतूं ॾियण जा ज़िमेदार इदारा उनखे सहूलियतूं ॾियनि। उन हवाले सां अॼु असां पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे जेकबाबाद म्यूनिसिपल कमेटी जो अॻूणो चेयरमैन ग़ुलाम अब्बास जखरानी साहिबु असां सां गॾु आहिनि ऐं उनखां अलावा म्यूनिसिपल कमेटी ठुल्ह ते जेको अॻूणो चेयरमैन रहियो ज़ुहैब ज़ुल्फ़कार सरकी, उनजो वालिद साहिबु सरदार ज़ुल्फ़कार अली सरकी असां सां गॾु आहिनि ऐं कोशिशि कंदासीं त इन्हनि सां ॻाल्हाए इन ॻाल्हि खे वाज़िह करे सघिजे त बल्दियाती इदारनि जी ज़िमेदारी कहिड़ी आहे, उहे अवाम खे डिलीवर केतिरो था करनि, उन्हनि वटि हाणे जेके ॿीहर इलेक्शन थियनि पियूं उन खां पोइ माण्हुनि जे लाइ विजन कहिड़ो आहे। साईं तव्हांखे प्रोग्राम में भलीकार। सरदार साहिबु, सभ खां पहिरियां तव्हां असांखे इहो ॿुधायो त नयूं तकबंदियूं बि थियूं आहिनि बल्दियाती हवालनि सां, तव्हां उन ते एतिराज़ बि वारिया, तव्हां अदालतुनि में बि वियो, छा में उनमें ग़लति छा आहे? तकबंदियुनि में उनमें असां वटि जेको ख़ासि करे ठुल्ह में जेको थियो उनमें जेके वार्ड हुया पिक एंड चूज़ कयो, उनजा कोड कढी करे हिकिड़ो महलो जेको आहे हिकिड़ो महलो हिकु सेटल डाउन हिकिड़ी जाइ थियो, पसंदि नापसंदि थी, माना मक़सदु इहो पसंदि नापसंदि उहा कंहिं कई इहो इलेक्शन कमीशन जी बि पसंदि नापसंदि हूंदी आहे। इलेक्शन कमीशन उनखे ख़बर ई न, उनखे लिमिटेशन जी ख़बर न हुई, न कंहिंखां उन्हनि को अॻ में छा हूंदो आहे जॾहिं बि डिलीमिटेशन थींदी त उहो मीटिंग कोठाईंदा हुआ, डी सी वटि मीटिंग थींदी, उन खां पोइ उनजो हिकिड़ो मैप हूंदो, उन मैप ते डिस्कस थींदो त मैप सही आहे या ग़लति आहे। खोड़ पहिरीं मिस्टेक्स थींदियूं, हिकिड़ो महलो ॿी जाते शो थी वेंदो हो, पर हिननि दफ़े इहो ख़्यालु न कयो, जेको महलो जिते शो थी वियो आहे उहो उते शो थी वियो आहे, पर हाणे साइड ते उहो महलो उते न आहे, ॿी जॻह ते आहे। माना इलेक्शन कमीशन माण्हुनि जा सहज ऐं अहज नथी लेखे पंहिंजी मर्ज़ी थी करे, पंहिंजी मर्ज़ी कई अथई, हिन दफ़े पंहिंजी मर्ज़ी कई अथई, हिन दफ़े अॻे ईअं न कयो अथई, अॻे न थियो आहे। अॻे ईअं चाक में जेको आहे जेको नक्शो ईंदो हो उन नक्शे खे वेही करे डिस्कस थींदो त भाई जेके नक्शो आहे उहो सही आहे, हिन में जेके मोहल्लाज़ आहिनि या जेके एरियाज़ आहिनि या जेके घिटियूं आहिनि उहे जेके सही शो थियल आहिनि या न थियल आहिनि। न इलेक्शन कमीशन छॾो तव्हांजे इलाइक़े छो कई, ॿियनि इलाइक़नि वारा त अहिड़े क़िस्म जो एतिराज़ करनि कोन, असां वटि ईअं थियो तव्हां सां कहिड़ो हुनजो असां वटि ईअं थियो आहे, थींदो आहे, मिस्टेक थी वेंदी आहे, मिस्टेक आहे उन्हनि जी, मिस्टेक थी वेंदी आहे। मीर साहिबु तव्हां जो जेकबाबाद जेको ज़िले हेडक्वाटर वारो इलाइक़ो आहे, तव्हां उन में म्यूनिसिपल कमेटी जा चेयरमैन बि रहिया हो, हाणे वरी नयूं तकबंदियूं बि थियूं आहिनि, तव्हांजे इलाइक़नि में बि का रदो बदल थी आहे? न, असां में इहो थियो आहे की माना जीअं अॻे असांजा MC हो 31 वार्डनि ते, त हाणे बि उहो 31 वार्ड आहिनि, पर कुझु वार्डनि में माना उहो चेंजिंग थी आहे, कंहिं वार्ड जी आदमशुमारी घटि हुई त उन्हनि खे माना जॉइन करे उन वार्ड खे हिकिड़ो कयो आहे, माना असां वटि तकबंदी माना तक़रीबन 90-95% सही थिया आहिनि, असां में एॾो को मसइलो न थियो हिते। ऐं जेके नयूं थियूं उन में तव्हां सम्झो था त वरी बि सहज पैदा कयो वियो आहे, जेको 2-3% न थियूं आहिनि, सहज पैदा 2-3% बि मां उन हिसाब सां चवां थो, जेके अॻु में लास्ट टाइम जेकी हल्काबंदी थी, ज़ाहिर आहे कंहिं हिकिड़ो वार्ड ज़म थी वियो ॿिए वार्ड में त उतां जो माण्हू कंहिं एतिराज़ु कयो, इन क़िस्म जो एतिराज़ु आहे, माना जनरली एॾो को किराए न आहे असां वटि, माना तव्हां बि मुतमिन हो, पब्लिक बि मुतमिन आहे त जेका नई तकबंदी थियूं कोई इशू कोन्हे। MC जेकाबाद जा म्यूनिसिपल कमेटी जेकाबाद जा ऐं इवन के तालका जेकाबाद या मां चवां थो गड़ी खर केतिरी पॉपुलेशन डिपेंडेड आहे तव्हांजे म्यूनिसिपल जेकाबाद? असांजी जेकी सिंध गवर्नमेंट रखी त 4,500 खां 7,000 पर वार्ड, पर जेको इलेक्शन कमीशन वारनि हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो फार्मूलो कढियो की हिननि खे इस्लामाबाद खां इंस्ट्रक्शन मिलिया आहिनि चीफ इलेक्शन कमीशन खां की तव्हां जेकी टोटल पॉपुलेशन आहे MC जी, जीअं असां वटि MC जी पॉपुलेशन आहे 1 लख तक़रीबन 96,000 शायदि, त उनखे तव्हां डिवाइड करो 31 वार्डनि में त उहो रेशो घणो निकिरे थो, पोइ उहो 5,500 को 6,000 जे लॻभॻि निकिरे पियो, त
त उहो तव्हां पर वार्ड 10% बिलो या 10% अबव ते तव्हां पर वार्ड ठाहियो। मन लॻभॻि 2 लख माण्हुनि खे तव्हांखे म्यूनिसिपल सर्विसिस ॾिनियूं हूंदियूं आहिनि। जी जी बिल्कुलु। तव्हांजो एरियो केतिरनि 10 वार्डनि ते मुश्तमिल आहे, त केतिरी आबादी केतिरी हुन ते डिपेंड करे थी? 75,000 आहे, 85,000 85। मतिलबु तव्हांजे उतां जो मक़ामी माण्हुनि खे कंप्लेंट रही आहे त ॿाहिरि जा इलाइक़ा हुन में इंक्लूड कया विया आहिनि म्यूनिसिपल कमेटी ठुल में। न इहे न आहे, छा आहे इहो अॻु में ऑलरेडी जेके उहे इलाइक़ा टाउन कमेटी हुई त हुया, त उन में छा जॾहिं म्यूनिसिपालिटी थी त उनजा जेके नज़दीक इलाइक़ा हुया, जीअं ठुल स्टेशन आहे, ठुल स्टेशन जेकी आहे उहा ऑलरेडी टाउन कमेटी में हुई, पर स्टेशन ताईं हिकिड़ो रोड सिर्फ़ु अचे पियो, बाक़ी पासो जेको आहे उहो टाउन कमेटी में न हुयो। हाणे स्टेशन टाउन कमेटी में आहे, पर उनजा जेके साइड्स जेके उहे सभु टाउन कमेटी खां ॿाहिरि हुयूं। हाणे उहे साइड्स जेके उहे उनखे अंदरि ते छॾियो, जेका म्यूनिसिपालिटी थी उन लाइ आदमशुमारी जी ज़रूरत हुई, उहे साइड्स अंदरि कयूं त उहा म्यूनिसिपालिटी थी वई। हेॾे चवनि था त सोणे बोरड़े ताणी या होॾे परे पासे हुन पासे जेको वियो आहे, जेको हुन पासे वियो आहे त उनमें वासन नुनारी आहे, ऐं ऑलरेडी सभु टाउन कमेटीज़ जा जेके फैसिलिटीज़ उहा इस्तेमालु कंदा यूज़ कंदा, इन जे करे म्यूनिसिपालिटी थी त उहे म्यूनिसिपल कमेटी जी ज़िमेदारी कहिड़ी आहे, छा कंदी आहे? ज़िमेदारी इनमें आहे माण्हुनि खे पाणी, हा, सफ़ाई ऐं पंहिंजो जेको ॿियो जेको डेथ सर्टिफिकेट आहे, इहा बि त म्यूनिसिपालिटी का ज़िमेदारी कोन्हे। म्यूनिसिपल कमेटी ॾिसो न, जवाहरलाल नेहरू चयो त मां सियासत सिखी बल्दियाती सिस्टम मां। म्यूनिसिपल कमेटी तमामु घणियूं उनजूं बुनियादी ज़िमेदारियूं आहिनि। नंढियूं घिटियूं ठाराए ॾियणु, नालियूं ठाराए ॾियणु, पाणी मिठो पाणी जी सप्लाई मेन ॿ आहिनि, सफ़ाई सुथराई कराइणु, ऐं म्यूनिसिपल डिस्पेंसरीज़ जेके आहे उहा डेवलप कंदी आहे। खोड़ सारियूं ज़िमेदारियूं म्यूनिसिपल जूं मेन खोड़ सारियूं आहिनि। तव्हां जेके ॿाहिरियां इलाइक़ा आहिनि उन्हनि खे कीअं इहा सहूलियत ॾेई सघंदव? छिड़ विछड़िया इलाइक़ा आहिनि, विच में फ़ासिला आहिनि, ख़ाली आहिनि इलाइक़ा? कोई असां वटि म्यूनिसिपालिटी में कोई बि ख़ाली इलाइक़ो। गुज़िरियल टेन्योर में तव्हांजो फर्ज़ंद उते म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन हुयो, उन छा डिलीवर कयो? उन में जेको ओज़ेडी शहर मुताबिक़ जेको हुयो, ओज़ेडी शहर में मुताबिक़ असां वटि जेको स्टाफ आहे उहो तमामु घणो आहे, ऐं ओज़ेडी शहर में असांजी पघारूं मुश्किल सां पूरियूं थियनि पियूं। वधि में जेको सफ़ाई ऐं असां जेको पाणी जेको ऑलरेडी हले पियो पुराणी तरीक़े सां, उहे असां प्रोवाइड करे सघिया, वधीक कुझु न करे सघिया असां। छो भला, छो न करे सघिया? शहर ई कोन, ओज़ेडी शहर ई कोन हुयो। केतिरा पैसा मिलंदा आहिनि म्यूनिसिपल कमेटी ठुल खे? 1 करोड़ 10 लख रुपया। 1 करोड़ 10 लख रुपया सैलरी अमाउंट बि इन में आहे? हा, इन में आहे। सैलरी अमाउंट केतिरो आहे? सैलरी तक़रीबन 95-97 आहे। पोइ बाक़ी तव्हांखे 12-15 लख रुपया बचंदा आहिनि? हा, 12-15 लख में पेट्रोल आहे ऐं पंहिंजो सफ़ाई आहिनि, ॿुहारा आहिनि, इहे तव्हां ॾिसो सभु पूरो आहे। पोइ म्यूनिसिपल कमेटी जा चेयरमैन छो था थियो? हिकु शइ मां तव्हांखे ॿुधायां छो था थियूं, उहो इनजे करे थियूं था की असांजो हुते राइट आहे, असां जेके न थींदासीं ज़ाहिर ॿियो को अची थींदो, माना अञा मसइला पैदा थींदा, ॿियो को ईंदो त हाणे मां तव्हांखे ॿुधायां मां नंढो मिसाल, हाणे सिर्फ़ु 2 महीननि लाइ हिकिड़ो असां वटि आयो पंहिंजो अलाह जी महिरबानी सां पंहिंजो एडमिनिस्ट्रेटर, उन में असांजो अधु जेको आहे पघारूं माण्हुनि जूं बंदि थियूं, असांजो ॾींहुं असां दरवाज़ो खटखटाइण लॻी पई, असांजी पघार बंदि आहे, साईं पघार बंदि आहे। पुलिस साहिब जेको आयो केर बि आयो पघार बंदि कई वञे, पघार वठि कयो, हाँ झल कई छा? हाँ झल न करे सघियो, उहा बि न कई, उहो वरी पघारूं जीअं असां मथे ॿुधायोसीं उन में रिलीज़ थी, सभु पघारूं सभिनी मिली पियूं। अच्छा, पर हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि, अॻे दफ़े मां जॾहिं म्यूनिसिपल कमेटी ठुल जे में प्रोग्राम करणु आयुसि त उते हिकु शख़्स मूंखे मिलियो, उन चयो त मां हुनजो एडमिनिस्ट्रेटर जो PA आहे, उहो अकाउंट जो कमु करे पियो, ऐं ॿियो जेको अकाउंट में अपॉइंट थियल हो उहो चए पियो मां ईअं अची हलियो वेंदो आहियां, मां कमु न कंदो आहियां। PA बि का उहिदो आहे छा सरकारी तौर ते इहो क्रिएट थियल आहे? कोई उहिदो कोन्हे। छा आहे, मां हिकिड़ी ॻाल्हि न ॿुधायां त असां वटि अलाह जी महिरबानी सां जेकी न्यू अपॉइंटमेंट थी आहे, जेकी 2008 खां पोइ अपॉइंटमेंट थी, उन में अहिड़ा माण्हू अपॉइंटमेंट थिया आहिनि जेके माण्हू जंहिंखे अकाउंट जी ख़बर बि न आहे। उहो जे अकाउंट हलाए कोन सघंदो, जो पुराणो अकाउंटेंट आहे, जो टाउन कमेटी जो पुराणो अकाउंटेंट हुयो जंहिंमें जुगाड़ सुगाड़ करे हलाए पियो, त उहो जुगाड़ सुगाड़ करे उहो अकाउंट हिन महिल ताईं राइट माण्हू राइट पैलेस ते न आहे, कोई बि न आहे, माना इहो फ़र्क़ु आहे, बिल्कुलु फ़र्क़ु आहे। मिर साहिबु, तव्हां वरी बि पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी जेकबाद जे लाइ अप्लायर आहियो? जी बिल्कुलु आहियां। तव्हां अॻ में बि चेयरमैन रहिया हो? हा, रहियो मां 2016 खां वठी करे 19 ताईं।
न हाणे तव्हां जेको अॻिलो टेन्योर गुज़ारियो जी जी तव्हां पंहिंजे उन कम में मुतमिन हो या हाणे तव्हांखे माण्हू वोट छो कंदा? न न असां ॾिसो जॾहिं मां चार्ज संभालियुमि त म्यूनिसिपल कमेटी जेका बाजू तव्हांखे ख़बर हूंदो त 6 महीना माण्हुनि जा पघार पोइते हूंदा, रिटायरमेंट जा पैसा रहियल हुआ। फस्ट गो में जीअं मां चार्ज संभालियुमि त टोटली पहिरियों स्टाफ जो जेकी लाइबिलिटी सॼी क्लियर करायुमि ऐं उन टाइमनि में त असां कोशिशि करे पंहिंजी ऑडिटी शेयर जेके उन टाइम घटि हुई एजाज़ ख़ान जे तवसल सां वञी करे मिनिस्टर लोकल गवर्नमेंट सां मिलियासीं असां, त पोइ असां पंहिंजो ऑडिटी शेयर वधायोसीं। उनखां पोइ माना फिनेंशियली म्यूनिसिपल कमेटी जेका बाद में इम्प्रूवमेंट अची वई, त पोइ उनखां पोइ असां ॾाढा डेवलपमेंट कम बि करायासीं। सीसी ब्लॉक हुजे, टफ टाइल हुजे तव्हांजो, ऐं हीअ जेको तव्हां शहर में सोलर लाइट जो रोशनी ॾिसो था, इहो सॼो म्यूनिसिपल कमेटी जे तरफ़ां ई थियल आहे। ऐं बेनज़ीर पार्क में तव्हां ॾिसंदो गेट म्यूनिसिपल कमेटी ठाराई ऐं अंदरि लाइटिंग सोलर जी सॼी म्यूनिसिपल कमेटी कराई उन टाइम। त उन टाइम असां वटि बजट सुठो हुयो, त असां ॾाढा सुठा कमु करायासीं ऐं इनशाला ताला असांखे उमेदु आहे जॾहिं हाणे बि असां अवाम में वेंदासीं तमामु सुठी मोट ॾींदो असांखे। बेनज़ीर पार्क तव्हांजे चेयरमैन थियण खां अॻु में इहो इन जो कमु शुरू थियो ऐं हिन ते तमामु घणा पैसा बि जारी कया विया, कंप्लीट वञी थियो तव्हांजी चेयरमैनशिप जे दौर में। जी जी पब्लिक खे जेका शइ थींदी आहे त नज़र ईंदी आहे, जेका शइ न थींदी त हवा में नज़र न ईंदी। बिल्कुलु असां इहो ई सुवालु खणी तव्हां वटि ईंदासीं, पर हिन महिल प्रोग्राम में वक़्तु थियो आहे नंढी ब्रेक जो, वठूं था नंढी ब्रेक। स्टे विद अस। प्रोग्राम में ॿीहर भलीकार इहो बि पार्क वञी कंप्लीट थियो। तव्हां चओ था त तव्हां स्ट्रीट लाइट्स लॻारायूं, तव्हां चओ था तव्हां रोड रस्ता ठाराया, पर इहो बि हिकिड़ो पड़ाॾो हलंदो रहियो आहे त जेकॾहिं जेके रोड रस्ता म्यूनिसिपल कमेटी पंहिंजे बजट में ठाराईंदी आहे उनखे क्लेम मुख़्तलिफ़ एजेंसियूं बि कंदियूं आहिनि। ईअं थींदो आहे छा? थींदो हूंदो, कंफर्म मां नथो चई सघां, पर थींदो हूंदो, शायदि को डिपार्टमेंट वारा कंदा हुजनि ईअं। पर असां जेके ठाराया आहिनि असां उन्हनि जा इफ़्तिताह बि कया आहिनि ऐं असांजा हुते बोर्ड्स बि लॻाया आहिनि की हीअ म्यूनिसिपल कमेटी ठाराई आहे, न की का बिल्डिंग डिपार्टमेंट हुजे या हाईवे डिपार्टमेंट हुजे, उन तरफ़ां उहो न थियो। पर असां कोशिशि कई आहे की डुप्लीकेशन न थिए, डुप्लीकेशन न थिए। तव्हां जीअं तव्हां चओ था त थींदो हूंदो, मथां थी सघे थो डिपार्टमेंट वारनि चोरी छुपे को स्कीम विधो हुजे, असांजो खणी करे पंहिंजे कंहिं स्कीम में विधो हुजे। तव्हां चओ था त तव्हां जॾहिं आयो त माण्हुनि जी लाइबिलिटीज़ तमामु घणियूं हुयूं, उहे पे कयो, सैलरीज़ हुयूं, खोड़ एरियर्स हुया, तव्हां उहे पे कया। उन खां अलावा सिर्फ़ु जेको मुलाज़िम लॾो आहे तव्हां उन्हनि जी क्लियरेशन त करण न आया, उन तव्हांखे त पब्लिक खे बि सर्विस ॾियणी ई न, उहो तव्हां केतिरो कुझु कयो जंहिंमें पब्लिक सर्विस में तव्हां ॾिसो हिते जेको वाटर सप्लाई जो तव्हांखे ख़बर आहे जेको पूरो नओं सिस्टम थियो, इहो 2016 खां USA जी तरफ़ां हिते जेकी ग्रांट मिली असांखे जेका बाजी MC के, त उहो वाटर सप्लाई वञी कंप्लीट थियो। तव्हांजो 2020 में वञी हैंडओवर थियो आहे इहो वाटर सप्लाई जेको हाणे हले पियो, ऐं कुझु पोर्शन अञा बि वाटर सप्लाई जो रहियल आहे, पाड़ा रहियल आहिनि, जीअं जाफराबाद आहे तव्हांजो, जतमाल आहे, ऐं इहे इलाइक़ा अञा ताईं वाटर सप्लाई GL शाह वारो पासो आहे, तव्हांजो फुटबॉल ग्राउंड वारो पासो आहे। कुझु पोर्शन केतिरा परसेंट रहियल आहे? तक़रीबन 20% अञा बि रहियल आहे, जिते पाइप लाइन विछायल न आहे, ऐं उहो कमु USAID वारनि जो ई आहे, MSDP वारनि खे कराइणो आहे। उहो मुंहिंजे ख़्याल में हिननि एवॉर्ड वग़ैरह कयो आहे, ऐं हुननि खां मां हाणे पुछा कयो हुननि चयो त असांजो ठेकेदार हाणे ईंदो, इहो असां कंप्लीट करे तव्हांखे ॾींदासीं। हिकिड़ो पोर्शन इहो हुयो, उहो बि USAID। ऐं सेकेंड पोर्शन जेको हिननि स्टार्ट कयो ड्रेनेज सिस्टम जो, उहो बि USAID जे ई ताउन सां ठहे पियो। उहो उनमें सिंध गवर्नमेंट जो कोई न आहे, उहो ई MSDP कराए पई। उहो तव्हां ॾिसंदा हूंदो, इहो हले पियो नालियुनि जो कमु, ऐं ऑक्सीडेशन पाण जेके इहे इम्प्रूव करनि था, शंबे शाह थियो जीअं, ऐं हिकिड़ो फॉरेस्ट ग्राउंड थियो, ईअं माना ड्रेनेज सिस्टम बि USAID जे तरफ़ां हले पियो, ऐं वाटर सप्लाई बि उन्हनि कंप्लीट करे ॾिनो आहे। त मेजर जेका कंपोनेंट हुआ, जीअं म्यूनिसिपल जो तव्हांखे ख़बर आहे त मेन जेको कमु आहे सॉलिड वेस्ट वाटर एंड स्वीट वाटर, जेको MC जो बुनियादी कमु आहे। माण्हुनि खे इहो मिठो पाणी ॾियणु, सफ़ाई सुथराई ऐं गंदे पाणी जो निकाल, त इहे 2 कंपोनेंट हलनि पिया USAID जे तरफ़ां, जेको हिकिड़ो कंप्लीट थी। तव्हां USAID जी ॻाल्हि कयो था त USAID ॾिसो हिन महिल ताणी लॻभॻि कोई 3.5 अरब जे क़रीब पैसा ख़र्च थी चुका आहिनि पाणी ॾियण ते। इन खां अॻु में हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो, उहो फेल्यूअर थी वियो। उन खां पोइ वरी ॿीहर
अॻ में सिंध गवर्नमेंट ऐं फेडरल साइड जो गॾियल हिकिड़ो प्रोजेक्ट हो जेको फेल थियो, उन खां पोइ ॿीहर असांखे USAID वारनि तव्हांखे ठाहे ॾिनो वाटर सप्लाई जो प्रोजेक्ट। पर जेके उते लगून्स आहिनि उन्हनि जी वञी फिज़िकली उते ॾिसिजे थो त उहे त सीपेज कनि था, जॾहिं उन में पाणी फिल थिए थो त उहे ॻोठाणा ॿुॾनि था, उनजो त उते क्वालिटी ऑफ वर्क इहो आहे। उन खां पोइ उते जेको सिस्टम लॻल आहे पंहिंजो पाणी स्टोर करण जो, हिकिड़ो जेको उनजो लगून आहे उहो त सॼो पन सां गंद सां भरियो पियो आहे। ऐं उन्हनि जी जेका हिते पाइप फिलिंग पंहिंजो विछायल आहे पाइप लाइन, उनजी तव्हां उन खां मुतमिन उनजी जेको फिलो रखियो वियो आहे उहो ठीकु आहे, या उतो जेको पाणी स्टोर थिए थो वरी उन खां पोइ हिते अची फिल्ट्रेशन प्लांट ताईं पुॼे थो, इन सॼे सिरिश्ते को तव्हां मुतमिन हो, तव्हां हैंड ओवर कयो आहे? लगून जी जेकी ॻाल्हि तव्हां करो था खीत ते, उहो तव्हांजी ॻाल्हि सही आहे, बिल्कुलु उते लीकेज हुई। उन टाइम ड्यूरिंग कमु जॾहिं हले पियो उन टाइम हिननि जो टेस्टिंग जॾहिं हिननि वरितो हुयो त उन टाइम इहो फॉल्ट निकितो हुयो। पोइ मुंहिंजे ख़्याल में पोइ हिननि असां लिखियो बि हुयोसीं उन टाइमनि में। पोइ मान जो नेब जो मसइलो थी वियो त उनखां पोइ मुंहिंजी ख़बर, हाणे मूंखे ख़बर न आहे की उन्हनि उहो वरी ठाहे छॾियो आहे या न कयो अथनि, हाणे मूंखे ख़बर न आहे। बाक़ी रही ॻाल्हि जेकी तव्हां पाइपलाइन जी ॻाल्हि करो था, जेको शहर में डिस्ट्रीब्यूशन आहे, माना फिल्ट्रेशन प्लांट खां पोइ जेकी डिस्ट्रीब्यूशन थिए थी पूरे शहर में टैंकियुनि जे थ्रू, जेकी पाइपलाइन आहे उहा पाइपलाइन जी क्वालिटी सही आहे, पर असां वटि जेको माण्हुनि में थोरो न शऊर जी आहे, घटिताई आहे। जेके हू कनेक्शन जॾहिं पाण था हणनि न, लोकल प्लम्बर वठी था अचनि, हथोड़ा हणी करे उनखे भननि था, त उन में उहो पाइप थिए थो डैमेज। असल में इहो पाइप जो जेको हिननि पी पाइप विछायो आहे, पाइप तमामु सुठो आहे, इन ते माना लीकेज जो सवाल ई पैदा न आहे। तव्हां इन ते 10 व्हीलर बि घुमाए वञो न त उहो डैमेज न थींदो, जेकॾहिं माण्हू पाण इनखे डैमेज पाण न करे, जेके लोकल प्लम्बर वठी ईंदा आहिनि कनेक्शन जे लाइ, त उन मां उहो मुतासिब पाइप थिए थो, छो त उहो सही उहे हणनि नथा। इन्हनि जो हिकिड़ो जॉइंट सिस्टम आहे जेको ठहियलु ठुकल मिलंदो आहे सखर या कराची खां, त उहो पोर्शन कटे करे सिर्फ़ु उते जॉइंट लॻंदो, उतो ई कनेक्शन ॿाहिरि निकिरी ईंदो आहे। त उहो जेकॾहिं ऑफिस जे थ्रू कराइनि त माना इहे जेको तव्हां लीकेज जी ॻाल्हियूं करो था, जीअं नाली जो पाणी उनमें मिक्स न थिए, छो त का हिकिड़े पाइप में मिक्स थी वियो त ओवरऑल पूरो सिस्टम में उहो गंदो पाणी मिक्स थी वेंदो। बाक़ी पाइप जो क्वालिटी कंहिं हद ताईं बहितरु आहे। भला वाटर सप्लाई ॾियण ते सरकार जो ख़र्च केतिरो आहे, उनजो जेका रिकवरी केतिरी थी सघे थी, पॉसिबल केतिरी आहे? ॾिसो, जॾहिं असां जेके इन्हनि हयो उन टाइम जॾहिं ड्यूरिंग कमु हले पियो त 25,000 कनेक्शन घरनि ते हिननि सर्वे कयो, असांखे करे ॾिनो आहिनि। ऐं उहो तक़रीबन असां 5 उन टाइम त असां तक़रीबन 22,000 कनेक्शन असां हणायासीं जॾहिं मां हुयुमि। त हाणे त मूंखे लॻे थो मथे थी वेंदो कनेक्शन, 30,000 कनेक्शन थी वेंदो। ऐं इन में त जेकॾहिं तव्हां 500 रुपया पर घर हणो फीस जेको मुक़ररु थियल आहे, त सुठो अमाउंट थी वेंदो। माना जेकॾहिं 100% रिकवरी थिए त 100% रिकवरी थिए त उहो ख़र्च रिकवर थी सघे थो, माना स्मूथली हलाए सघिजे थी सघे थो, हली सघे थो। सरदार साहिब, तव्हां वटि माण्हुनि खे मिठे पाणी जेका पीअण जो पाणी आहे उनजी सहूलियत छा आहे? सदाई माण्हू तव्हां कंदा रहिया? असां वटि मिठे पाणी जेको आहे उहा स्कीम सिंध गवर्नमेंट ॾिनी आहे, पोइ 5 साल खोले थी पई, पर अञा ताईं अलाए हिन सां कंप्लीट न थी आहे। या भुंगज मस्जिद ठहे कोन थी ठहे। ऐं हाणे बि उनजा पैसा लेप्स थियनि पिया, ऑफिसर कमु करण लाइ तयारु कोन्हनि, पैसा लेप्स थियनि था पर कमु नथो थिए। ऐं मां सम्झां थो त जेको असां वटि जेको पाइप जेको इंटरनल जेको पाइपिंग सिटी में विछाई वई आहे उहो त बिल्कुलु नाक़स आहे। केरु ज़िम्मेदार आहे? ॿियो ज़िम्मेदार ठेकेदार आहे, ॿियो मुंहिंजो ऑफिसर आहे। ठेकेदार उते ठीकु आहे, कंहिंखे था मिलनि? ठीकु आहे, इहो कराची खां इहा त इहो मुंहिंजे ख़्याल में टेंडर ऑक्शन त थींदो कोन्हे हिते, जेका बाद में टेंडर ऑक्शन थींदो आहे, इहो टेंडर ऑक्शन न थींदो आहे त पोइ ठेकेदार बि माना चॉइस वारो हूंदो न, पिक एंड चूज़ जीअं तव्हां ॻाल्हि मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, इहो जेको ठेको थियल आहे पुराणो थियल आहे, इहो त 2010 या 12 जो टेंडर थियल आहे। उहो ठेकेदार पुराणो ठेकेदार आहे, इन जे करे उहो उन टाइम जेको आहे उहो कराची मरहूम मीर हसन खान जे वक़्त में इहो थियो टेंडर जेको आहे उन टाइम में थियो। टेंडर उहो कराची में थियो, हिते लोकल न थियो। अच्छा, उते थियो ऑक्शन? कराची में ऑक्शन थियो, बिडफिल उते थिया उन टाइम ई न। हाणे कंडीशन छा आहे? पाणी मिलंदो ठुल वारनि खे? पाणी मूंखे त नथो लॻे त तूं कोई हिन जून ताईं मिले पाणी, कोई करिश्मो थी वञे त ॿी ॻाल्हि आहे। कहिड़े साल वारे जून ताईं तव्हां सम्झो था मिलंदो? इहो मां सम्झां थो त सलाह करे को नसीब में हुजनि त मिलनि, तवको कोन्हे। इन स्कीम तवको कोन्हे हलंदी। तव्हां वटि विजन छा आहे? तव्हां जेकॾहिं नेक्स्ट टाइम फ़र्ज़ु कयो इलेक्शन में बीहो था म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैनशिप ते, यकीनन तव्हां बि पार्टी में हो? असां इन में मां तव्हांखे कयां त असां जॾहिं ज़ुएब हुयो
त ज़ुएब इन लाइ वॾो कमु कयो। उन खां पोइ जेको वाटर जेको कमीशन हुई उन में ज़ुएब बाक़ाइदे जो केस लड़ियो। उन में इहो फ़ैसिलो थियो त असांखे हुते वाटर कमीशन 3 असांखे वॾा हिकिड़ा फिल्टर प्लांट हणाए ॾे पई, जंहिंमें हिकिड़ो असां वटि अधु इंस्टॉल थियो पियो आहे। त जेसि ताईं इहा स्कीम में आसिरो कोन्हे तव्हांखे असां फिल्टर प्लांट सुठा फिल्टर प्लांट तव्हां हणाए ॾियूं ऐं तव्हां फ़िलहाल उहे फिल्टर प्लांट में तव्हांजी मुराद छा आरो प्लांट आहे? आरो प्लांट। अच्छा हाँ। उन में तव्हां शहर खे इस्तेमालु कयो। उहो बि हिकु न लॻो। उहो हाणे साइड ते हिकिड़ो पहुतो आहे ऐं न पोइ उन वकालत जो बि तो को फ़ाइदो न थियो न, नतीजो दलील आहे न, नतीजो अचे न। उहा नतीजो जे करे न आयो, जो असांजो सिस्टम उहो जेको आहे पूरो थी वियो। उन खां पोइ टेन्योर पूरो थियो। टेन्योर पूरो थियो उते साईं, टेन्योर पूरो थियो न, वकालत त उनजी आहे न, उहो पंहिंजे शहर जे माण्हुनि जे लाइ विड़े आहे न। हा, हाणे हलेसि थो केस हाईकोर्ट में। हाईकोर्ट में 6वीं तारीख़ लॻल अथसि। उहो केस कॾहिं नतीजा ॾींदो? 6वीं तारीख़ लॻल अथसि। 6वीं तारीख़ पाकिस्तान हाई कोर्ट जी ख़बर आहे न। हाणे तव्हां ॿीहर इलेक्शन बीहो था, तव्हां वटि विजन कहिड़ो आहे, छा कंदव? असां हिकिड़ी ॻाल्हि ॿियो, असां जंहिं सिस्टम में ज़ुएब खे शहर मिलियो उन में असांजो जेके हालात हुया, असांजे म्यूनसिपालिटी पैसा कोन मिलिया, पर MPA फंड मां कुझु विजास खान खां MLA फंड मां कुझु MPA फंड मां कुझु न कुझु असांखे ईअं न उहो उन फंड मां कमु थियो आहे। असां वटि टफटाइल तमामु घणे शहर में लॻल आहे। तक़रीबन 70% असांजूं घिटियूं जेके आहिनि, 80% जेके घिटियूं टफटाइल थी वियूं। टफटाइल जे लाइ त PP मुखालिफ़ पार्टियूं दावेदार आहिनि। ऐं पंहिंजो न हिकिड़ी ॾिसो उहो उन हाणे आई आहे, ॿ गिटियूं कयूं अथऊं। हा, 2 गिटियूं कयूं अथऊं, हाणे कयूं अथऊं। अच्छा, पूरे ठुल में हुननि जूं घिटियूं 2 ठाहियूं अथऊं। हाणे ठाहियूं अथऊं। हे जेको कमु थियो, विजास खान जो कमु थियो, डॉक्टर साहब जो कमु थियो, अॻ में थियो। अच्छा, इहो उन खां अॻ में थियो। इन ॿिन्हिनि अॻ में कमु करायो। विजास खान में असांखे 3-4 घिटियूं ॾिनियूं ऐं डॉक्टर साहब तक़रीबन में कोई 2-2.5 करोड़ पंहिंजो। माण्हुनि जा सरदार साहिब, तव्हां माण्हुनि जा मसइला केतिरा % हल करे सघिया हो? माण्हुनि तव्हांखे केतिरा ई भेरा MPA बि तव्हांखे कयो, चेयरमैन बि MP उतां जे माण्हुनि तव्हांखे कयो, त हिन महिल ताणी तव्हां केतिरा % माण्हुनि जा मसइला हल करे सघिया हो? इहो सुवाल खणी तव्हां वटि ईंदासीं। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढी साई जो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। हाँ, माण्हू तव्हांखे चेयरमैन बणाइनि, MPA बणाइनि, तव्हां केतिरा % माण्हुनि जा मसइला हल करे सघिया हो? ॾिसो, पाकिस्तान जे हालात मुताबिक़ असां वधि में वधि कोशिशि कई आहे ऐं असां अलाए महिरबानी सां माण्हू मुतमिन आहिनि। असां माण्हुनि जो हर मसइलो, पोइ माण्हू छो था एहतिजाज करनि मुतमिन? हिकु शइ जो मां हर माण्हू तव्हां राज़ी नथा करे सघो न। अच्छा, हर माण्हू खे तव्हां राज़ी नथा करे सघो। ज़ाहिर आहे कुझु माण्हू असांजी मुखालत में बि हूंदा, जंहिं जेके इलेक्शन हाराईंदा हूंदा, ज़ाहिर उहे पंहिंजे तरीक़े सां अॻिते सियासत ग्राउंड बि ठाहींदा हूंदा। ईअं न आहे। हाणे तव्हांजी इलेक्शन अचे थी बल्दियात, तव्हां ॾिसंदो इंशा अल्लाह असां हिकिड़ो वार्ड में न हाराईंदासीं। माना एतिरो तव्हां होपफुल हो? होपफुल, हिकिड़ो वार्ड में न हाराईंदासीं। हिकिड़ो वार्ड में न हाराईंदा? सिंगल वार्ड में म्यूनसिपालिटी में न हाराईंदासीं। टाउन कमेटी सोहराब खान सरकी जी, उन गड़ी असन में छा कयो आहे? गड़ी में ड्रेनेज सिस्टम उन में बहाल कयो आहे ऐं सफ़ाई सुथराई आहे अलाह जी महिरबानी सां। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां त इहा टाउन कमेटी हुजे या मीरपुर टाउन कमेटी हुजे, उन में हिकिड़ी शइ टफटाइल लॻी आहे ऐं घिटियूं जेको आहिनि पकियूं थियूं आहिनि, कुझु न थियूं आहिनि। छा उनजी बजट तमामु घटि आहे। उनजी पर मंथ आहे 15 लाख रुपया। सरदार साहिबु, तव्हां हिकु क़बीले जा सरदार बि आहियो, सियासतदान बि आहियो, तव्हां पढ़ी लिखी औलाद जा वालिद बि आहियो। ईमानदारी सां ॿुधाईंदो त मीरपुर टाउन कमेटी जा पैसा माण्हुनि ते ख़र्च थिया? मीरपुर टाउन कमेटी जा पैसा जेके आहिनि, मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, पैसा आहे, बजट थोरी आहे। हाणे 15 लाख जेका बि बजट मिले पई माण्हुनि ते ख़र्च थी। 15 लाख रुपया, हा। उनमें 15 लाख में उनमें अपॉइंटमेंट, ट्रांसफर पोस्टिंग एतिरी थी आहे, माण्हुनि जी पघारनि में पूरी आहे। असां कई दफ़ा प्रोग्राम करे आया आहियूं। टाउन कमेटी मीरपुर बुरड़ो ते, उते न को मुलाज़िम मिलंदो आहे। मिल में हिकिड़ो दुकान खोली वेठा आहिनि। उन शहर में घुमी आया आहियूं त उन शहर में कंहिं बि क़िस्म जी सर्विसिस नज़र कोन आई। शइ सां मतिलबु उनजो हिन वक़्तु बि तव्हां स्टाफ ॾिसो, तक़रीबन 35 खां 40 स्टाफ आहे, घटि स्टाफ न आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि आहे, बाक़ी छाकाणि त ऑफिस आहे कोन हुते, ऑफिस न हुजण जे करे उहो स्टाफ नज़र न ईंदो आहे। इन स्टाफ न आहे।
उते TMO भी आहे, टोटल स्टाफ भी आहे, स्टाफ कम भी करे थो, सफ़ाई भी थिए थी भई। घर की मस्जिद चचा पेशे मां, माना पंहिंजी मिल में पंहिंजी ऑफिस खोले छॾी। पोइ ईअं न आहे, उन में न आहे जेकॾहिं उते पंहिंजो ऑफिस सरकारी ज़ाहिर हुन किराए ते थोरो वरितो आहे, किराए ते उते ई ॿिए जेके उते प्रॉपर्टी ॾींदा आहिनि, उन प्रॉपर्टी पंहिंजी किराए ते म्यूनसिपालिटी ॾींदी अथऊं, त टाउन कमेटी कहिड़ी वारिस त कोन्हे। माना डिलीवर करे थी मीरपुर बुर्डो बि? बिल्कुलु डिलीवर करे थी, बिल्कुलु करे थी। घड़ीअ में त शेडो नज़र अचनि था, उनजे करे कुझु ॻाल्हि नीला पीला जेके नीरा पी आहिनि शेडो उहे नज़र अचनि था। मीरपुर में कुझु नज़र न आहे। मीरपुर में बि करे थी। मीरपुर में असां छा आहे, शहर जेको आहे उहो कुझु पुराणो शहर आहे, ऐं उनमें को हिन महिल तव्हां ॾिसो त वञी ॿियो कुझु थिकली पॉपुलेटेड आहे, इनजे करे ॿियो गलियूं नंढियूं अथसि, सॼियूं गलियूं, पुराणो शहर आहे, वाणको शहर आहे, सरदारनि कोठी जेकी उहो सिस्टम अञा हले थो, इनजे करे उनखे उते नज़र घटि थी अचे। न हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में न ईंदी आहे, तव्हांजो सोर्स ऑफ इनकम ज़मींदारी आहे? बिल्कुलु ज़मींदार हो न? ज़मींदार आहे, बिज़नेस आहे, कारोबार बि कंदा हो, ज़मींदारी बि सोर्स ऑफ इनकम अथव। इन इलाइक़े जे चङे मुड़ुसनि जो सोर्स ऑफ इनकम छा आहे? कंहिंजो? हिननि जो बिज़नेस अथनि, भई ज़मींदारी अथनि। साईं तव्हांजो सोर्स ऑफ इनकम छा आहे? एग्रीकल्चर आहे, बिज़नेस बि आहे। बिज़नेस बि आहे, एग्रीकल्चर बि आहे। जी जी। सरदार साहब चवनि था त मीरपुर बुर्डे में जेके माण्हू आहिनि जो सोर्स ऑफ इनकम बि ज़मींदारी आहे ऐं कारोबार बि कंदा हूंदा, ज़ाहिर आहे उन इलाइक़े खां वधीक मुंहिंजी भेट में वाक़ुफ़ आहिनि। तव्हां वटि छा विजन आहे, छा कंदव म्यूनसिपल कमेटी जा जेकॾहिं ईंदड़ टेन्योर में तव्हां चेयरमैन थियो था? ॾिसो, म्यूनसिपल कमेटी में जेकॾहिं इंशाल्लाह आवाम सिलेक्ट करे इलेक्ट करे मोकिले थी एज़ अ चेयरमैन म्यूनसिपल कमेटी जेका बि, तव्हां ॾिठो हूंदो, तव्हां जॾहिं 2016 में मां थियो हुउमि चेयरमैन, ऐं उनखां पोइ तव्हां ऑफिस में हुजे या शहर में काफ़ी हद ताईं इम्प्रूवमेंट अची वई, त सफ़ाई सुथराई जो मसइलो काफ़ी हद ताईं असां सुठो करे विया हुआसीं। हाणे वरी जेको 2-2.5 साल जो वरी गैप जेको अची वियो आहे एडमिनिस्ट्रेटरनि जो, डिस्टर्ब थी वियो आहे, त वरी थोरो डिस्टर्ब थी वियो आहे। हिते तव्हांखे असां इलाइक़ो बि अहिड़ो आहे, तव्हांखे ख़बर आहे, जेके असां वटि शेख बिरादरी भर्ती थियल आहे एज़ अ स्वीपर, कुझु माज़ी में अहिड़ा भर्तियूं बि थियल आहिनि, सियासी भर्तियूं बि थियल आहिनि जंहिंखे तव्हां वाइट कलर चवंदा हो, त उन्हनि खे असां हाणे कढी बि नथा सघूं, बसि हलनि था उहे पुराणा। त असां कोशिशि कईसीं की माना काफ़ी हद ताईं माना उन्हनि खे सुठो करे आया हुआसीं, पर हाणे वरी थोरो शिकायत सफ़ाई सुथराई जी थिए थी की माण्हू नथा अचनि, या को वीज़ा सिस्टम ते हलनि था, अलाए छा आहे, हाणे उहो मूंखे ख़बर न आहे। त इनशाला जेकॾहिं अवाम वोट ॾेई करे वरी मोकिले थी ऐवान में, त इनशाला शहर जी बहितरी जे लाइ कमु कंदासीं। ऐं जेको रहियल आहिनि जीअं ड्रेनेज सिस्टम ऐं त अधूरो आहे जेका बि शहर जो, छो त जॾहिं वाट्सअप लाइ नओं हली वियो आहे, त जॾहिं वाटर पाणी वधीक कंज़्यूम थींदो त ज़ाहिर आहे उनखे पोइ शहर खां ॿाहिरि निकाल बि कराइणो आहे। इहो बि ड्रेनेज सिस्टम बि उनजे शफ़ी मोहम्मद लाखो जी कंसल्टेंसी में जेकबाबाद में ठहे पियो, अरबें रुपयनि जो प्रोजेक्ट आहे, उहो हैंड ओवर म्यूनसिपल कमेटी खे कोन थियो? न बिल्कुलु न कयो, ऐं उहो हले पियो कमु। उहो कमु हले पियो, तव्हां मुतमिन हो कमु ठीकु थो थिए? कमु जेको शफ़ी मोहम्मद लाखो जेको तव्हां नालो खयो, तव्हां ख़बर आहे, जेको ओल्ड अर्बन ड्रेनेज सिस्टम ठहियो जेको, उहो त तबाही थी वियो। उन जे करे ई असांजो अधु शहर हिन टाइम बि असां उनजा कीता लोड़ूं था, छो त उन्हनि जो जेको उन्हनि ड्रेनेज सिस्टम ठाहियो बिल्कुलु अपोज़िट ठाहिनि। जिथे पाणी खे निकाल वञिणो हो त उबतो ईअं ॿिए तरफ़ पाणी जो फ्लो रखियो अथनि, त वरी उनखे कंसल्टेट करे हाणे ॾिसो इहो रखियो आहे USAID वारनि। इन में असांजो को अमल न आहे के अपॉइंटमेंट जे लाइ। मूंखे जेको ख़बर पियो की म्यूनसिपल कमेटी वारनि इन्हनि एडमिनिस्ट्रेटर त कंप्लेन बि कई इन जे बारे में, त हिन शख़्स माना अॻे बि ड्रेनेज सिस्टम जी तबाही जो ज़िम्मेवार इहो ई शख़्स हुयो, वरी तव्हां हिनखे रखियो आहे। हर प्रोजेक्ट जो कंसल्टेंट इहो छो, जॾहिं त फेल्यूर आहे न इहो असां वटि? बिल्कुलु। हैदराबाद में वेही हिकिड़ो डायग्राम ठाहे हिते अप्लाई नथो करे सघिजे न? तव्हांखे मदद जी ॻाल्हि ॿुधायां, जंहिं प्रोग्राम जो कंसल्टेंट ही माण्हू थियो आहे न, उहो सभु प्रोग्राम नाकाम थिया अथव पूरे सिंध में। पोइ उन माण्हू खे पाकिस्तान पीपुल्स पार्टी कंसल्टेंसी छो ॾिनी? MSDP त पीपुल्स पार्टी जी एडमिनिस्ट्रेशन आहे न? न हिन में पीपुल्स पार्टी जो त को रोल न आहे। ॾिसो ही आहे एम्प्लॉय फुल MSDP जो PD केरु आहे? न उहो त बिल्कुलु तव्हां चओ PD रखंदा, सिंध गवर्नमेंट खां ई तरफ़ां आहे, पर इहे सभु हिननि जो हिकु कमेटी हूंदी आहे जंहिंमें USAID वारनि जो मेंबर बि हूंदो आहे, MSDP जो PD बि हूंदो आहे, ऐं 2-3 ॿिया बि हिननि जा कंसल्टेंट हूंदा आहिनि। त उहो हिननि जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे, उनजे थ्रू ईंदा आहिनि। मुसलसिल भींग पे कई PD काज़ी साहब अॻे भेरे
ऐं MSDP जा अमेरिकन जेके आहिनि वासेदार उहे रड़िया पए त सिंध गवर्नमेंट कुझु ॿुधो ई कोन पए। इहो हाणे मां बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। जेके माज़ी में जेके PD रहिया उन जे तरफ़ असां बि उन टाइम मां बि कंप्लेन ॾाढा कया। हिन में ॾिसो तव्हां जेकॾहिं ही लोकल लेवल ते जॾहिं न ॾींदा न त ज़ाहिर अहिड़ा मसइला थींदा। जेकॾहिं ही म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन खे या चीफ ऑफिसर खे जेको बि ऑन द पोस्ट हुजे उनखे जेकॾहिं को शेयर ॾियनि माना पावर ॾियनि इन सां गॾु जॉइंट करनि इन्हनि जे माना ॻंढियल हुजनि हिक ॿिए सां त पोइ उहो लोकल माण्हू उन्हनि खां कमु सुठो वठी सघे थो। छो जो उनखे बहितर ख़बर आहे। बिल्कुलु छो त हाणे हिते तव्हांखे ख़बर आहे PD प्रोजेक्ट जो आहे वेठो कराची में आहे। को 6-6 महीने हिते ईंदो आहे उनखे त को ख़बर ई न हूंदो आहे। जेको हिननि जो हेठो लोअर स्टाफ उन्हनि खे ॿुधाईंदो आहे उनखे ई फॉलो कंदा आहिनि। जेकॾहिं ही को पावर हिननि खे म्यूनिसिपल कम्युनिटी खे जॉइन करे ॾियंदा आहिनि त ॾाढो ई जेको प्रोजेक्ट हले थो ऐं बहितर नमूने इहो थिए आहे। तव्हां ॿई म्यूनिसिपल कमेटी सां गॾोगॾु हिन ज़िले जा रहवासी हो, सुठा ज़मीनदार हो, सॼे इलाइक़े में तव्हांजी PR आहे, वास्तो आहे, तालुक आहे। न सिर्फ़ु म्यूनिसिपल कमेटी पर ज़िलो काउंसिल बि त तव्हांजो आहे न। ज़िले काउंसिल डिलीवर छा कयो आहे माण्हुनि खे? ज़िले काउंसिल जी जेकी तव्हां ॻाल्हि कयो था जेको लास्ट असांजो चेयरमैन रहियो मरूम सरदार साहिबु उडो साहिबु मोहम्मद पनाह उडो साहिबु त उनजे दौर में हिकु दो टेंडर थियो पर वरी कुझु मसइलनि जे करे उहो टेंडर वरी उन टाइम सरदार साहिबु कैंसिल करायो। ज़िले काउंसिल डिलीवर कयो आहे न कयो? सची पुछंदो त ज़िले काउंसिल जा तव्हां मेंबर रहिया हो, ज़िले काउंसिल डिलीवर कयो आहे न कयो? 0%। पोइ अहिड़े ज़िले काउंसिल जो कहिड़ो फ़ाइदो आहे? बसि उहो उन महिल न थी सघे उन खां न। सरदार मोहम्मद पनाह खान मरहूम शरीफ़ माण्हू हो, जेकॾहिं हुन कुझु कयो न त पैसा बि कुझु कोन ख़र्च कया। टोटल पैसा सालिड ओतिरा ई पैसा हा सभई पैसा पिया हा। पर ज़िले काउंसिल खे उन छो न कयो? तव्हां सम्झो था त उनखे के मजबूरियूं हुयूं? कुझु मजबूरियूं, कुझु हालात अहिड़ा हुया। ॿियो उन टाइम नेब जो नओं नेब हुई हर मसइले तो महीने ॿिए महीने माना नेब जी डिस्टर्बेंस हुई। भला गड़ी खेरो म्यूनिसिपल कमेटी डिलीवर करे थी? टाउन कमेटी सॉरी मूंखे ख़बर न आहे उनजे बारे में। तव्हांजो बि वास्तो हूंदोसीं, तव्हांजो उतो जे चेयरमैन सां त यारी वाची आहे। घणो परे असां खोड़ परे। हाणे जेके नवां तक ठहिया आहिनि तव्हांजा नई उन में जेके इलाइक़ा आया आहिनि वोट डिस्टर्बेंस थींदो? वोटर डिस्टर्बेंस थींदो छाकाणि त तव्हां हिकिड़ो महलो जेको आहे 2-3 मथां मिसाल ॾियां ऐं हिकिड़ो आहे महलो आहे बोलाकी उनखे ठुल पुराणे ते मिलायो अथऊं ऐं विच में तक़रीबन 5 किलोमीटर जो फ़ासिलो आहे। बहुत बिल्कुलु शहर जे हुन साइड ते आहे उत्तर ॾखिण माना इहा हिकिड़ी उन नक्शे में वरी उनखे ॿिन्ही खे गॾु ॾेखारियो अथऊं। अच्छा। उनमें मक़सद में इहा ॻाल्हि थी उनमें मुख़्तियार कार हिकु रिपोर्ट लिखी आहे चवंदा था वियासीं हिन में ट्रिब्यूनल में उनमें रिपोर्ट घुराई मुख़्तियार कार रिपोर्ट लिखी आहे। उनमें त बाबा हीअ जेको बिल्कुलु जेको आहे ग़लति आहे ऐं हो महलो हिन पासे आहे हो महलो हिन पासे आहे। हीउ नक्शो जेको आहे नक्शे जी मिस्टेक आहे। इलेक्शन थिए पई, इलेक्शन खां अॻु में को नतीजो ईंदो इन केस जो? मुंहिंजे ख़्याल में अची वेंदो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि, 44 यूनियन काउंसिल आहिनि, 24 यूनियन काउंसिल तव्हांजे तालुके ठुल में आहिनि। यूनियन काउंसिल्स के हर महीने 5 लाख रुपया मिलनि था। यूनियन काउंसिल में अॻु में त हुया उतां जा UC चेयरमैन, उन्हनि जेको कयो भींग सां कई। हाणे जेके भला सरकारी अमलदार उते पंहिंजो खाते खंदे जा ख़ुदि मुख़्तियार आहिनि उहे कुझु कनि पिया? ख़बर न पैसा हूंदा आहिनि, पैसा कढंदा आहिनि छा? पैसा न कढंदा आहिनि, पैसा पिया हूंदा न। उन्हनि खे उन्हनि खे पावर न आहे, कंहिं टेंडर जी पावर न आहे, को कंहिं ख़र्च करण जो पावर न आहे। टेंडर कहिड़ो थींदो यूनियन काउंसिल जी बजट ते? बाबा हिकु ॻाल्हि, जेकॾहिं को बि कमु 50,000 खां यूनियन काउंसिल में मथे करणो, ₹1 लाख खां मथे न? 50,000 खां। ₹1 लाख म्यूनिसिपालिटी ऐं टाउन कमेटी में आहे। SLG जो तहत 50,000 आहे। 50,000 हलो 50,000 जो टेंडर नथो थिए, उते कुझु न कुझु थिए पियो यूनियन काउंसिल में। तव्हां ॿाहिरियाड़ी सां तव्हांजो तमामु घणो वास्तो आहे। नज़र त काशी कोन्हे, पैसा पिया हूंदा न, कढंदा थोरी हूंदा। पैसा न कढंदा हूंदा? कीअं कढंदा? पियो त कंहिं बि यूनियन काउंसिल जे फंड में 5 रुपया बि कोन्हनि। या हे बहादुरपुर में एतिरा पैसा पिया आहिनि, असां ॿुधो 1.5 करोड़ 2 करोड़ रुपया पिया आहिनि। कीअं पिया पिया? बहादुरपुर में नथा कढनि पैसा? पिया आहिनि यूनियन काउंसिल में पैसा।
मीर साहब तव्हां सम्झो था त यूसीज़ में ॿाहिरि वारे इलाइक़नि में कमु थिए पियो? न न, तव्हांजी ॻाल्हि सही आहे। यूसी लेवल ते को अहिड़ो कमु नज़र न आयो आहे जेको यूनियन काउंसिल कयो हुजे। मां त सम्झां थो जेको यूनियन काउंसिल खे फंड ॾियनि पिया त इन खां भलो आहे ही डिस्ट्रिक्ट जे चेयरमैन खे जेकॾहिं ॾियनि न, राइट, त उहो बहितर थींदो। छो त उते उन यूनियन काउंसिल जो ऑलरेडी नुमाइंदगी आहे एज़ अ मेंबर, जेको डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर आहे उतां जो। जी बिल्कुलु आहे, उन यूसी जो नुमाइंदगी थिए थी। जेकॾहिं उते पैसा अचनि त आया रिज़ल्ट माना सुठो अची सघे थो। हितां ॾिसो 5 लख ॾियनि था यूनियन काउंसिल खे, उनमें 2-2.5 लख रुपया वञनि थो पघार में। बाक़ी जेको 2-2.5 लख रुपयो बचे पोइ तव्हां सम्झो त 2-2.5 लख में छा कमु थींदो। उहो 2-2.5 लख रुपए में खणी हिकिड़ी सड़क जा इहे झाका झुका पूरा आहिनि, ईअं बि थिए थो? न न, ॾाढो मुश्किल। न, यूनियन काउंसिल में को रोड न आहे ठाहिणो। यूनियन काउंसिल जो कमु जेको आहे पुल को क्रॉस भॼी पए, किथे पाइप विझाइणो आहे, पोइ यूनियन काउंसिल जो इहो कमु त न आहे, यूनियन काउंसिल वॾो कमु त न कंदी आहे। 2-2.5 लखनि में सुठो जेको जो पावर आहे उन में उहो करे सघे थो। रस्ते जा झाका झुका त जो कमु आहे न, कराए सघे थो। पुल विझराइण, नंढी नंढी गुज़रगाहनि तो नंढियूं नंढियूं पुलियूं ठाराइण, उनजो कमु आहे न। 50,000 रुपयो बि जेकॾहिं बचे थो पर मंथ, त 50,000 मां नंढी पुल ठही सघे थी न, बहितरीनु पुल ठही सघे थी, पर पंहिंजो डिलीवर नथो थिए। डिलीवर न आहे। वॾी महिरबानी मीर ग़ुलाम अब्बास ख़ान जिखरानी साहब, वॾी महिरबानी सरदार ज़ुल्फ़कार अली सरकी साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, तव्हां असांजे महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो चवणु हो त उन्हनि वटि विज़न आहे माण्हुनि जी ख़िदमत करण जो। उन्हनि माज़ीअ में बि ख़िदमत करण जी कोशिशि कई आहे। हाणे नयूं तकबंदियूं किथे इतराज़ आहिनि, पर जेकोबाबाद जो जेको ज़िले हेडक्वार्टर वारी म्यूनिसिपल कमेटी आहे, उन जो अॻूणो चेयरमैन चवे थो त उन्हनि खे इन नई तकबंदियुनि सां को मसइलो कोन्हे। उन्हनि जे इलाइक़नि में तकबंदियूं सही आहिनि ऐं ईंदड़ वक़्त में हू माण्हुनि खे डिलीवर कंदा। समूरा उतां माण्हुनि जे मसइलनि जे जिन को वाक़ुफ़ु आहिनि, हुननि माज़ी में बि उन सीटनि ते रहिया आहिनि। ऐं हितां जे चेयरमैन ग़ुलाम अब्बास जिखरानी साहब चयो त हिकिड़ो जेको न मुतबरिक तावीज़ करे मढ़ियो वियो जेकाबाद वासियुनि खे MSDP जी कंसल्टेंसी शफ़ी अहमद लाखे जी, उन तमामु घणो नुक़सानु ॾिनो। छो जो इहा हक़ीक़त आहे त बार बार असांखे USAID वारा के अरबियूं रुपया न ॾींदा त तव्हां वञी बार बार प्रोजेक्ट ठाहियो ऐं फेल कयो। ऐं साॻी तरह सां ठुल्ह जे म्यूनिसिपल कमेटी जे हवाले सां उतां जे चेयरमैन जो वालिद साहब ऐं उतां जो पुराणो सियासतदान चवे थो त ठुल्ह वासियुनि खे पीअण जो पाणी मिलंदे मूंखे नज़र नथो अचे। जेकॾहिं उतां जा माण्हू पाण एतिरो नामो ईंदनि त कंहिं वटि वञी दाहिजे। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।